सो जस्टिस शौकत सिद्दीकी साहब अगूणा जस्टिस आहिनि फ़िलहाल त उहो पंहिंजी नौकरी जी बहाली लाइ दरख़्वास्त ॾिनी आहे, जंहिं ते पोइ जनरल फैज़, जनरल बाजवा ऐं अगूणा चीफ जस्टिस हाई कोर्ट हिननि खे धोर बणायो वियो आहे। लेकिन सो हाणे मूंखे ख़बर न आहे छा थींदो, लेकिन ज़ाहिर आहे जॾहिं अदालती ई निशानदही ते हिननि माण्हुनि खे धोर ठाहियो वियो आहे, जनरल बाजवा खे, जनरल फैज़ खे या अगूणे चीफ जस्टिस खे, त इम्कानी तरह लीगल प्रोसेस में अगरि केस हलंदो त पोइ हुननि खे नोटिसिस बि जारी थींदा, पोइ शायदि उहे अदालतनि में अची वज़ाहत बि कंदा या हुननि जा वकील अचनि, या हुननि जा वकील अचनि, जीअं बि थिए मूंखे ख़बर न आहे, कोर्ट जो इख़्तियार आहे। लेकिन हिकु अदालती सॼे सिरिश्ते ते तव्हां पाण हिकिड़ी जनरल अगरि हिकिड़ी नज़र विझूं त छा थिए, छा किथे माज़ी खे अदालतूं पंहिंजे किरदार खे करेक्ट करनि वञनि पियूं। मिसाल ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जो केस हलायो पियो वञे, ठीकु आहे, शौकत जस्टिस शौकत सिद्दीकी पुराणी ॻाल्हि थी वई, अगरि छॾे ॾियनि छॾे ॾियनि, यानी माज़ी जे फ़ैसिलनि खे ॾिठो पियो वञे, उथलायो पियो वञे ऐं लाइव नशरियात पियूं हलनि सुप्रीम कोर्ट में। उते ई ही माज़ी आहिनि, उन्हनि खे लाइव कवरेज ॾेखारी पियो वञे। उते ई हाल में प्रेज़ेंट में अगूणे वज़ीर आज़म जी साइफ़र केस में टीवी कवरेज त छॾियो, पर साफ़ियुनि खे बि अलाउड न आहे, इन कैमरा ट्रायल पियो थिए। हिकिड़े पासे इहो चयो पियो वञे त सही हर सूरत 8 फरवरी ते चूंडूं थींदियूं, पर मातहत अदालत इस्लामाबाद लाहौर हाई कोर्ट DROs ही जेके ब्यूरोक्रेसी DC ऐं हिननि खे जेको ठाहियो वियो रिटर्निंग ऑफिसर्स, उन्हनि ते स्टे ॾेई छॾियो आहे। इलेक्शन कमीशन उहो जवाज़ ॼाणाए ट्रेनिंग बंदि करे छॾी आहे। 15-16 तारीख़ ते शेड्यूल जारी थियणो, अगरि अञा इहो ई तय न थियो आहे त रिटर्निंग ऑफिसर केरु हूंदा ऐं हुननि जी ट्रेनिंग बि थियणी आहे, अगरि उहा बि रुकिजी वई आहे त पोइ 8 फरवरी वारो एपेक्स कोर्ट जो ऑर्डर एक्ज़ीक्यूट कराइण में ज़ाहिर हिकिड़ा मुंझारा पैदा थींदा। अदालती फ्रंट ते हिकिड़े पासे ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जा मामला ऐं चयो पियो वञे त हुन दौर जे जजनि खे छो रखियो वियो, जिन्हनि मार्शल आर्ट्स खे चयो उन्हनि दौर जे जजनि जा हिते फ़ोटो छो लॻल आहिनि सुप्रीम कोर्ट में, जिन्हनि मार्शल आर्ट खे इंडोर्स कयो या सही लीगल करार ॾिनो। उन ई दौर में अॼु उही माज़ी हो, हाणोके दौर में हिकिड़ी लार्जर बेंच जेको आहे चए थी त मिलिट्री कोर्ट्स जेके आहिनि 5 रुकनी बेंच उहे ठीकु आहिनि, 6 हुई, हिकिड़े मुखालफ़त कई, 5 हिमायत में वोट कयो। यानी एपेक्स कोर्ट सुप्रीम कोर्ट जेको सिविलियन सॼो मामलात खे ॾिसंदी आहे, सॼे पाकिस्तान खे ॾिसंदी, पाकिस्तान जी जुडिशरी जे हेड आहे, उहो चए थी त हिकिड़ी नॉन सिविलियन पैरेलल कोर्ट्स लाइ चयो वञे त हा उहो भले केस हलाइनि, यानी फ़ौजी अदालतनि जी क़याम जी मंज़ूरी हिकिड़े तरीक़े सां अप्रूवल ॾेई छॾीनि था। सो क्वेश्चन इहो आहे त हीउ सभु कुझु अदालती फ्रंट ते नंढे खां मथे ताईं पाण मामलात ॾिसूं पिया। हिन सॼे मामले में जेको डिस्कशन हले थी, हर को करे पियो, पाण बि थोरी हिते तबाज़माई कयूं त छा सिर्फ़ु इहो ॾिसणु खपे त माज़ी में असांजी अदलिया कहिड़ा ग़लति कमु कया, छा सिर्फ़ु इहो ॾिसणु खपे त माज़ी में असांजी इस्टेब्लिशमेंट कहिड़ा ग़लति कमु कया, छा सिर्फ़ु इहो ॾिसणु खपे त असांजे पॉलिटिशियन्स माज़ी में कहिड़ा ग़लति कमु कया। माज़ी हाल में छा पियो थिए, हाल में को फ़र्क़ु आहे छा? उहो साॻियो ई थिए थो त नवाज़ शरीफ़ जा माज़ी भाई के हिकिड़े कहिड़ो हो जेको आईओ हो वाजिद ज़िया साहब JIT जो सरबराह, साईं हुन मफ़रूज़े ते चयो त नवाज़ शरीफ़ करप्शन कई आहे, तंहिंजे करे हाणे मफ़रूज़नि ते सज़ा नथी ॾेई सघिजे। ठीकु थी वियो जनाब, तव्हां एवन फील्ड ऐं अल अज़ीज़ या नवाज़ शरीफ़ खे बरी करे छॾियो, ठीकु थी वियो, त पोइ छा अॼु जेके हिन क़िस्म जा केस हलनि पिया हिकिड़े ॿिए अगूणे वज़ीर आज़म ते, त छा 3-4 सालनि खां पोइ वरी जज वटि वञी सरकारी वकील चवंदा सर हीउ थोरो हीउ हो मामिलो मफ़रूज़े ते, अगरि मफ़रूज़े ते वाजिद ज़िया अगरि मफ़रूज़े ते केस ठाहे हुन महिल जी अदालत में नवाज़ शरीफ़ खे अदालत आॾो रखिया, त हुन वक़्त जे जज साहब जेको आहे हुन कीअं मफ़रूज़े ते ॿधल रिपोर्ट ते
अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ खे सज़ा ॾेई छॾी। ऐं अॼु जेको थिए पियो त छा अॼु जेको कुझु थिए पियो हिकिड़े ॿिए अॻूणे वज़ीर आज़म सां वरी 3-4 साल 5 साल खां पोइ छा इन जो वरी किसा खुलंदा? सो करेक्शन मोड में मुल्क जेको आहे हर को मूं सूधो ऐं पाण हिन जो वॾो हामी आहियां कि ज़माने खां चवंदा अचूं पिया पाण त भई ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जो केस रीओपन थियणु खपे, पर हुन सां सिर्फ़ु रिकॉर्ड जी दुरुस्तगी थींदी। यस। ऐं रिकॉर्ड जी दुरुस्तगी सां गॾु उनमें इहो थींदो त मतां हाणोके माण्हू कुझु सम्झनि त यार हू ग़लति थियो हो, लेकिन जेको अॼु ग़लति थिए पियो चोतरफ़ उन लाइ वरी को 5 साल खां पोइ 10 साल खां पोइ कुझु अदालतूं लॻंदियूं ऐं वरी को माण्हू अची चवंदा यार हीअ हुन दौर में छा कहिड़ा फ़ैसिला थिया ऐं छो फ़ैसिला थिया। त चवण जो मक़सदु आहे त माज़ी ज़रूरु ठीकु कजे, प्रेज़ेंट। हा, नवाज़ शरीफ़ साहब सां ज़्यादती थी आहे, ज़ुल्फ़िकार अली भुट्टो सां थी, उनजो रिकॉर्ड दुरुस्त थियणु खपे। नवाज़ शरीफ़ साहब सां थी आहे, उनखे तव्हां रिलीफ ॾियो पिया। भुट्टो खे त हाणे रिलीफ ॾेई नथा सघो, वीचारो त हलियो वियो, लेकिन नवाज़ शरीफ़ खे तव्हां रिलीफ ॾियो पिया। पोइ अॼु जेके कयो पिया कासिम जे अब्बा खे, जी हा, उनखे वरी छा सुभाणे वरी अची को रिलीफ ॾींदो। सो ही हिकिड़ो दास्तान ग़म जेका आहे उहा खुटण जो नालो ई नथी वठे। वरी सुभाणे जॾहिं अॼोका रिटायर थी वेंदा, हिननि जे ख़िलाफ़ वरी दरख़्वास्तूं अदालतनि में वेंदियूं। इहो सिलसिला वफ़ा जा कॾहिं ख़तमु थींदा? माज़ी भले ठीकु कयो, पर हाल खे त सुधारियो। जी हा।